वज़ीर आज़म शहबाज शरीफ सखर हैदराबाद मोटरवे की तामीर लाइ हैदराबाद और सखर में धार धार पीड़ जो पत्थर रखी छो। तकरीबन के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ कहो त मोटरवे M6 मनसूबो 3 महीनन में मुकम्मल किया वेंदो। मनसूबो मयारी होंदो त तारीफ़ कंदासीं, गैर मयारी होंदो त पुलिस के घुराईंदासीं। सिंध में ॿोॾि मुतासिरनि लाइ अञा घणो कम करण की ज़रूरत है। लखे माण्हू थधि सबब सख्त परेशान आहिनि। अञा वधीक फंडनि की जरूरत है। ईंदड़ हफ़्ते वॾे वज़ीर सां गॾिजी ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो जल्द ॿीहर दौरो कंदुसि। बलोचिस्तान की तरक्की का सिवाय पाकिस्तान की तरक्की अणपूरी है। माफिया नथी चाहे त गवादर पोर्ट तरक्की करे। सखर रोहड़ी पुल मुकम्मल कंदासीं। दहशतगर्दी ऐं इस्लामोफोबिया अॼु भी सभ खां वॾा मसला आहिनि। पाकिस्तान समूरनि मुल्कनि सां एतिराम वारा लाॻापा चाहे थो, पर ॾही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इंडोनेशियन टीवी खे इंटरव्यू ॾींदे चयो त पाकिस्तान इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ अहम किरदारु अदा करे रहियो आहे। पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान ख़िते जे मुफ़ाद में आहे। अफ़गानिस्तान जा मसइला हल करण लाइ गॾियल क़ौमुनि खे किरदारु अदा करणु घुरिजे, पर ॾही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु हफ़्ते जे दौरे ते अमरीका पहुतल आहे। गॾियल क़ौमुनि ऐं पाकिस्तान के मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम पर ॾही वज़ीर की आजा कई। बिलावल भुट्टो ज़रदारी दौरे दौरान गॾियल क़ौमुनि जी सेक्रेटरी जनरल अंटोनियो गुतरेस ऐं अमरीकी अख़्तियारनि सां मुलाक़ातूं कंदो। सिंध में एंटर होते हैं तो NHA के प्रोजेक्ट्स बहुत ही स्लो डाउन हो जाते हैं, कंप्लीट नहीं होते। या हम शोरों से सेवन जाने वाली सड़क 2017 में रिक्वेस्ट की कि जी यहाँ पे बहुत एक्सीडेंट्स होते हैं। कभी ऐसा नहीं हुआ कि फेडरल प्रोविंशियल गवर्नमेंट ने किसी फेडरल प्रोजेक्ट में कंट्रीब्यूट किया। मैं ये चैलेंज से कह रहा हूँ प्राइम मिनिस्टर साहब कि जो NHA की क्वालिटी है सिंध के अंदर रोड्स की, उससे बेहतर क्वालिटी के रोड सिंध हुकूमत बना रही है। ये 25,000 नौकरियां इस सड़क को बनने में क्रिएट होंगी। ये 25,000 नौकरियां हैदराबाद से लेके सखर के दरमियान जो लोग हैं उनको मिलनी चाहिए, ताकि ऐसा ना हो कि फिर कोई बात हो कि जी बाहर से लोग आ रहे हैं और वो नौकरियां कर रहे हैं। ये कंस्ट्रक्शन के जो आपकी डेवलपर है उसको सख्ती से हिदायत की होनी चाहिए कि वो लोकल लोगों को जॉब्स दें, चाहे वो इंजीनियर्स हो, चाहे वो टेक्नीशियंस हो, चाहे वो लेबर के लोग हों। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह NHA में मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त मोटरवे मनसूबे जी अदावत दौरान जेके 35,000 नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं उहे मक़ामी माण्हुनि खे ॾिनियूं वञनि। सखर में मोटरवे मनसूबे जे पीड़ जो पत्थर रखण वारी तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त नौकरियुनि वारे मामले ते असांखे सदाईं ख़दशा रहिया आहिनि। उम्मीद त मोटरवे ते ॿिन्ही तरफ़नि खां कमु थींदो। ॿोॾि मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण लाइ 350 अरब रुपयनि जी ज़रूरत है। कुछ ज़िलनि में अञा 40 सैकड़ो बरसाती पानी मौजूद है। मुतासिरनि जी बहाली ऐं घरनि जी तामीर पहिरीं तरजीह है। PTI चेयरमैन इमरान खान हलंदड़ महीने ही पंजाब असेंबली टोड़ण जो ऐलान करे छॾियो। लाहौर में पार्टी इजलास दौरान ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त 20 दिसंबर खां अॻु पंजाब असेंबली टोड़ण जो ऐलान कंदुसि। काफ़ली ऐं PTI असेंबली टोड़ण वारे फ़ैसिले ते हिक पेज ते आहिनि। पंजाब जे वॾे वज़ीर असेंबली टोड़ण बाबति ॿुधाए छॾियो आहे। जो इजलास अक़वाम मुत्तहिदा का, उसमें वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी साहब भी इस मामले को जो है वो उठा रहे हैं। तो इसको भरपूर तरीके से जो है वो इंटरनेशनल कम्युनिटी के सामने इसको लाया जाएगा और इंडिया को जो है इसमें बेनकाब किया जाएगा, क्योंकि ये बिल्कुल वाज़ेह सबूत है कि इंडिया जो है ये बराह रास्त मुलव्वस है। किसी हमारे दोस्त मुल्क को भी जो है वो उसकी सरजमीन को जो है वो इस किस्म की खुफिया एक्टिविटीज के लिए जो है वो इस्तेमाल किया जा सकता है। ये जो है एक ऐसा केस है कि जिसको इंटरनेशनल कम्युनिटी के सामने अगर पेश किया जाएगा, जो हम पेश करने जा रहे हैं, तो इसका एक अपना असर और जो है वो वजन होगा। तालिबान के उस सेगमेंट को जो पाकिस्तान में जो है वो दहशतगर्दी में मुलव्वस रहा है या है, उसको तो राह की सपोर्ट जो है वो हासिल रही है
और इसमें तो कोई शक नहीं है। पाकिस्तान केतिरनि ॾहाकनि खां दहशतगर्दी जो शिकार आहे। मुल्क जे को बि अहिड़ो तबिको नाहे जंहिं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में क़ुर्बानी न ॾिनी हुजे। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त दहशतगर्दी कहिड़ी बि सूरत में हुजे उन जे पुठियां भारत जो हथ हूंदो आहे। भारत कश्मीर में बदतरीन ज़ुल्म खे लिकाइण लाइ दहशतगर्द कार्रवायूं कंदो रहंदो आहे। पाकिस्तान में दहशतगर्दी में भारत जे मुलविस हुजण जो वॾो सबूत कुलभूषण जी गिरफ़्तारी आहे। लाहौर जी इलाइक़े जोहर टाउन में 23 जून 2021 ते थियल धमाके में भारत मुलविस निकितो आहे। एडिशनल IG CT पंजाब इमरान महमूद घरू वज़ीर राणा सनाउल्लाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दहशतगर्दी वारे वाक़े जा सबूत पेश कंदे चयो त ॾहाके जे 24 कलाकनि बाद 3 दहशतगर्दनि पीटर पाल, सजाद हुसैन ऐं ज़ियाउल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो। धमाके जो मास्टर माइंड पीटर पाल भारतीय ॻुझे इदारे सां राब्ते में हो। उन जे चवण ते दहशतगर्द ईदगल गाॾी ऐं बारूदी मवाद रखियो। ईदगुल ऐं संदसि घरवारी खे धमाके जे 5 ॾींहनि बाद गिरफ़्तार कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त भारतीय दहशतगर्दी वारो मामिलो आलमी सतह ते उथारियो वेंदो। KP असेंबली केतिरियूं बि तरमीमूं करे पर इमरान ख़ान कानून जी पकड़ खां बची न सघंदो। इमरान KP हुकूमत जे सरकारी हेलीकॉप्टर खे रिक्शा ऐं टैक्सी वांगुरु इस्तेमालु कयो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त इमरान ख़ान जी गैर कानूनी कमनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ कानून में तरमीम कई पई वञे। ही ॿियनि ते NRO जा इल्ज़ाम लॻाए थो ऐं पाण KP असेंबली मां NRO वठी रहियो आहे। PTI KP असेंबली मां बिल मंज़ूर कराए 2008 खां सरकारी हेलीकॉप्टर जो कमर्शियल इस्तेमाल जाइज़ करार ॾिनो आहे। KP हुकूमत जा वसीला नाम निहाद सादिक अमीन ते ख़र्च कया पिया वञनि। नए सूबों की तश्कील के लिए शायद पंजाब का ये मुतालबा हो, शायद खैबर पख्तूनख्वा और बलूचिस्तान का ये मुतालबा हो, लेकिन सिंध के अवाम किसी सूरत अपने सूबे में नया सूबा नहीं देखना चाहते। सिंध के अवाम नए सूबे को मुस्तरद करते हैं। जमीयत उलमा इस्लाम ऐसे किसी इक़दाम की जो है इजाजत नहीं देगी जिस इक़दाम से सिंध तकसीम हो। यकीनन हमने इस मुल्क की खुशहाली के लिए आपके साथ चलने का अज़म किया है, उसी अज़म को दोहराते हैं। नवन सूबनि जे क़याम लाइ वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह जी अॻुवाणी में कमेटी जोड़ी वई आहे, पर सिंध जो अवाम पंहिंजे सूबे में को बि नओं सूबो बर्दाश्त न कंदो। JUI सिंध जे सेक्रेटरी जनरल राशिद महमूद सुमरो जो मोटरवे जी पीर जो पथर रखण वारे तक़रीब ख़िताब। राशिद महमूद सुमरो चयो त सिंध जो अवाम नए सूबे जे क़याम खे रद्द करे थो। सिंध में धाड़ेलनि जो राज आहे, ऑफिसर महफ़ूज़ न आहिनि। पुलिस जेतिरी सां धाड़ेलनि जो मुक़ाबिलो कीअं कंदी? वफ़ाक़ी हुकूमत सिंध में अमन अमान लाइ किरदार अदा करे। नेब तरमीमनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त नेब कानून में तरमीम अणपूरी असेंबली कई आहे। नामुकम्मल असेंबली कानून साज़ी करे सघे थी या न वारे सवाल ते कानून ख़ामोश आहे। अदालती फ़ैसिलनि बावजूदि करप्शन ख़तम न थींदी। सिस्टम में बि ख़ामियूं आहिनि। हर सूबे में 5 महीननि खां पोइ IG ऐं 3 महीननि खां पोइ SHO तब्दील थी वेंदो आहे। नेब कानून जे ग़लति इस्तेमाल सबबि सीड़प ऐं कारोबार बि तबाह थी वियो। PTI चेयरमैन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन खे अर्ज़ी ॿुधणी। इलेक्शन कमीशन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन रिमार्क्स न त ईंदड़ ॿुधणी ते जवाबदारनि खे पेश कयो वञे, न त गैर हाज़िरीअ में कार्रवाई थींदी।
वकील फैसल चौधरी इलेक्शन कमीशन के ॿुधायो त इमरान खान सफ़र नथो करे सघे। कमीशन पुछियो त इमरान खान सफ़र नथो करे सघे त पोइ ॿिया पेश छो नथा थियनि। इस्लामाबाद हाई कोर्ट आमदनी खां वधीक सासन वारे केस में सुलेमान शहबाज जी 14 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। 14 ॾींहनि अंदरि लाहौर जे लाॻापियल अदालत में पेश थियण जो हुकुम चीफ जस्टिस आमिर फारूक दरख़्वास्त ते ॿुधणी कई। सुलेमान शहबाज चयो आहे त इमरान खान शरीफ ख़ानदान खे इंतकाम जो निशानो बणायो। असांजे ख़ानदान जे माण्हुनि जी गिरफ़्तारीअ लाइ इदारनि ते दबाव विधो वेंदो हो। जावेद इक़बाल एहतिसाब जे निज़ाम ते हिकु कारो दाग़ हो। सेनेट खां पोइ क़ौमी असेंबली बि रिकॉर्डिंग मंसूबे बाबति परॾेही सीड़पकारी खां हथी वठण ऐं तहफ़ुज़ वारो बिल मंज़ूर करे वरितो। अख़दर मेंगल वफ़ाक़ी वज़ीर मौलाना अब्दुल वासी ऐं BNP जे ख़ालिद मक्सी पारां बिल जी मुख़ालफ़त। अख़दर मेंगल चयो त बलूचिस्तान जे वसीलनि खे माले गनीमत सम्झो वियो आहे। CPEC जे नाले ते बलूचिस्तान में को बि कमु न थियो आहे। रिकॉर्डिंग बाबति कानून साज़ी जे हवाले सां एतमाद में न वरितो वियो। अरड़ी तरमीम खे रोल बैक करण जी कोशिश कई पई वञे। सिंध असेंबली जे इजलास में कारून छर जी कटाई ऐं केस जी बंदिश वारनि मामलनि जो पड़ाडो। मुख़्तलिफ़ सवालनि जी लिखत में ॾिनल जवाबनि में ऐवान खे आगाही ॾिनी वई त थरपारकर में सर्वे रिपोर्ट मुताबिक़ ग्रेनाइट जो 26 अरब टन ज़ख़ीरो मौजूदु आहे। मक़ामी माण्हुनि जे एहतिजाज सबबि कारून छर जी कटाई बंदि कई वई आहे। वॾे वज़ीर मुरादिल शाह पारां मक़ामी माण्हुनि जा ख़दशा ॿुधण लाइ जोड़ल कमेटी मामले जो जाइज़ो वठे सिंध काबीना में रिपोर्ट जमा कराईंदी। ऐवान में MPA सैयद अब्दुल रशीद जो केस बंदिश ते एहतजाज। PTI जे मेंबर्स पारां घरेलू तशद्दुद जी रोकथाम लाइ पेश कयल बिल स्टैंडिंग कमेटी हवाले कयो वियो। इजलास जुमे ताईं मुलतवी। जो रिकवरी हुई है वो तकरीबन 440 मिलियन या 440 मिलियन से ज़्यादा हो चुकी है। तो बाकी इसमें अरेस्टेशन भी हुई है। तो DC मटियार साहब से अरेस्टेड है और असिस्टेंट कमिश्नर जो मेन अक्यूज्ड है जिसने चेक साइन किए थे जिसका ही अकाउंट से ये सारा कुछ हुआ है। ऑफ कोर्स ऑब्वियसली ये DC और दोनों की मिली बात है। तो दूसरा और भी इसमें प्राइवेट पर्सन भी हैं और फर्स्ट चालान जमा हो चुका है कोर्ट में। पैसों की रिकवरी का भी चालान जमा हो चुका है अपना कोर्ट में उसकी पोजीशन दे चुके हैं। नौशेर फरोज में 6 अफराद अब तक गिरफ्तार हो चुके हैं और उसमें कोई रिकवरी अभी तक नहीं। सियासी इन्वॉल्वमेंट हम नहीं कह पाएंगे। बाकी ये कि प्राइवेट पर्सन जरूर हैं और अभी तक कोई सियासी हमने कोई इस हिसाब का कोई सिग्नल नहीं दिया। सखर हैदराबाद मोटरवे मंसूबे जी करप्शन केस जी हेल ताईं जांच में को बि सियासी हथ मलवस नज़र नहीं आयो। जांच शफ़ाफ़ नमूने हली रही है। चेयरमैन एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट मोहम्मद नवाज़ शेख चयो आहे त मोटरवे करप्शन स्कैंडल में हिन वक़्त ताईं 440 मिलियन खां वधीक रक़म जी उगाड़ी कई आहे। केस में DC मटियारी ऐं SC न्यू सैदाबाद खे गिरफ़्तार कयो आहे। SC जी सही सां चेक पास थिया हुआ। बैंक मैनेजर भी गिरफ़्तार आहे। DC नौशेर फिरोज़ परॾे फरार थी वियो आहे। उनखे इंटरपोल ज़रिए गिरफ़्तार करण लाइ लाॻापियल इदारनि खे लिखियो आहे। नौशेर फिरोज़ मां 6 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि पर उन्हनि खां उगाड़ी नाहे थी सघी। नेब ऐं FIA एंटी करप्शन सिंध खां हैदराबाद सखर मोटरवे मेगा करप्शन केस जो रिकॉर्ड तलब करे वरितो।
जांच में अगभराई बाबति रिपोर्ट ॾियण जी हिदायत। ज़रियनि मूजिब एंटी करप्शन जी जांच टीम मुअत्तल एसी खे बचाइण जी कोशिश कई आहे। अॻोणे एसी जे घर मां मिलियल करोड़े रुपया बि मुअत्तल डीसी अदनान रशीद वटां बरामद ॾेखारिया विया। केस में रूपोश ॼणायल 8 जवाबदारनि मां हिकु गिरफ़्तार न थियो। नौशरो फेरोज़ में बि एंटी करप्शन जी जांच सुस्त रफ़्तारीअ जो शिकार। हैदराबाद एंटी करप्शन कोर्ट मोटरवे करप्शन केस में गिरफ़्तार अॻूणे एसी ऐं बैंक मैनेजर ताबिश शाह खे 14 ॾींहनि जे रिमांड ते जेल मोकिले छॾियो। एंटी करप्शन टीम रिमांड पूरो थियण ते ॿिन्ही जवाबदारनि खे अदालत में पेश कयो। एंटी करप्शन टीम कोर्ट में केस जो आरज़ी चालान भी जमा कराए छॾियो। मोटरवे करप्शन केस में नामज़द जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी अञा ताईं कानून जी पकड़ खां आजो। संदसि 2 पुट करप्शन ज़रिए हथ कयल पैसा उॾाइण लॻा। ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी जे 2 पुटनि रज़ाक ऐं रफ़ीक पैसनि सां टिकटॉक ठाहे वीडियो शेयर करे छॾी। ज़रियनि मूजिब ठेकेदार रहमतुल्लाह सोलंकी जे पुटनि खे एंटी करप्शन गिरफ़्तार करण बाद खेनि छॾे ॾिनो हो। मुल्क में सब खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध में गैस जो बहरान संगीन थी वियो। कराची, हैदराबाद, सखर, नवाबशाह, लाड़कानो, मीरपुर खास, खैरपुर ऐं ठटे समेत ॿियनि शहरनि में रत बचाव वक़्तु गैस जी बंदि चई प्रेशर जी घटिताई शहरनि खे परेशान करे छॾियो। ॿारनि जो नाश्तो करण बि इम्तिहान बणिजी वियो। शहरनि पारां मसइलो हल करण जो मुतालबो। सखर जी एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे रेफरेंस में वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह खे इलाज लाइ लंडन वञण जी इजाज़त ॾेई छॾी। एहतसाब अदालत वकीलनि पारां मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट जमा कराइण बाद खुर्शीद शाह खे परॾे वञण जी इजाज़त ॾिनी। एहतसाब अदालत करप्शन रेफरेंस में जमील सुमरो, सुहेल अनवर सियाल, तारिक सियाल समेत 10 खां वधीक जवाबदारनि जी अबूरी ज़मानत में बि 19 दिसंबर ताईं बाद करे छॾी। जे बोर्ड सटियल कुछ इलाइक़नि मां 4 महीना गुज़रण बावजूद पानी निकाल न थियो। नशोर फिरोज़ ज़िले ऐं भानसेदाबाद जे केतिरनि ई ॻोठनि में अञा ताईं पानी बीठल। भानसेदाबाद जे शनी ऐं काशे तरफ़ ईंदड़ रोड 4 महीना गुज़रण बावजूद बहाल न थियो। काशे जे मशहूर दरगाह गाजी शाह समेत 200 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो बि कटियल। केतिरा ई ॻोठ बोर जो पानी बीठल हुअण सबबि मिसार थी विया। नौशर फिरोज़ में सभई ॻोठ बदस्तूर पानी जे घेरे हेठि हज़ार एकड़नि ते कणक जी पोखी बि न थी। सिंधाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद आज़म सवाती खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। ईंदड़ ॿुधणी 11 जनवरी ते लाॻापियल ऑफिसर रिकॉर्ड सां मुख़्तलिफ़
आज़म सवाती पारां जमा कयल दरख़्वास्त में 3 केसिस खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा थियल आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोर के मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में ठगन पारां दाख़िला वठी वठण लाइ ॾियण शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खां लखें रुपया वठण जो इंकशाफ मुख़्तलिफ़ व्हाट्सएप ग्रुप्स ठाहे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खां दाख़िला जे नाले ते पैसा वरिता पिया वञनि। इंतज़ामिया FIA साइबर क्राइम ख़त लिखण जो फ़ैसिलो करे वरितो। हिंगोर में बरसात ताईं बुर्ज जो पानी निकाल न थियो। रवासी जनाज़ा बि कब्रिस्तान ताईं पहुचाइण लाइ पाणी मां गुज़ारण ते मजबूर। ॻोठ गुलाब राजभर जे रवासिन रोशन राजभर जो जनाज़ो पाणीअ मां गुज़ारे कब्रिस्तान ताईं पहुचायो। रवासिन तरफ़ां फौरी तौर बरसाती पाणी निकाल कराइण जो मुतालबो। रागजी रानी आपदा परवीन जी दुबई में बेहतरीन परफॉर्मेंस लेजेंड गुलकारा पंहिंजी रिवायती अंदाज में गाए महफ़िल खे जुमाए छॾियो। संदसि ॻायल सुफ़न कलामनि ते माण्हू दीवाननि जियां रक़्स कंदा रहिया। बॉलीवुड स्टार विवेक ओबराय भी आपदा परवीन जो मदाह निकितो। आपदा परवीन खे ॿुधण लाइ लंडन में पंहिंजी फिल्म जी शूटिंग मुलतवी करे शो ॾिसण लाइ दुबई पहुतो। शो दौरान रागजी रानी आपदा परवीन मदाहनि सां तस्वीरूं बि कढायूं ऐं संदन थोरा मञिया।